अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 6 अप्रैल 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु असीं इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त छा अमेरिका जी हुकूमत तब्दील थींदी? टैक्स छूट जे नाले ते मुल्क जे नाणे खे खाट कीअं पियो लॻे? अफ़गान जा सुञाणप कार्ड ठहिण जो सिलसिलो छो नथो रुकिजे ऐं आवाम जो अहसासु रखंदड़ हुक्मरान छो न आहिनि? उन सां गॾोगॾु नामियल लेखक ईसा मेमण सां इंसाफ़ जी ज़रूरत वारे मामले ते बि वीचारींदासीं त अदबी दुनिया जा अहवाल बि शामिल हूंदा। बज़्म रूह रिहाण पारां सलीम चना ऐं अनीस तुराबी सां रिहाण जी रिपोर्ट बि अवां जे समातनि जी नज़र कबी त नामियल लेखक ऐं मुहक़िक़ डॉक्टर नबी बख्श बलोच जी वरसी जे मौक़े ते खेसि भेटाउनि जा गुलाब बि अछिबा। सभ खां पहिरियां ईरान जंग वारी सूरत हाल जो जाइज़ो वठूं था ऐं इहो बि ॼाणण जी कोशिशि करियूं था त मौजूदा सूरत हाल में अमेरिका जी छा हालत आहे ऐं अमेरिकी सदर सां कहिड़ी कारगुज़ारी गुज़रे पई। इन सूरत हाल ते नामियारो सहाफ़ी ऐं लेखक अमीन अरबाब पंहिंजे तजिए में लिखे थो, ईरान में रिजीम चेंज हुकूमत जी तब्दीली थिए न थिए, पर अमेरिका में हुकूमत तब्दील थियण वारा अरकान चिटा नज़र ईंदे शुरू थी विया आहिनि। सदर ट्रंप पंहिंजे अटार्नी जनरल पाम खे बरतरफ़ करे छॾियो आहे। वज़ीर दिफ़ा पंहिंजे आर्मी चीफ रैंडी चार्ज खे जबरी रिटायर करे छॾियो आहे। मेजर जनरल विलियम ग्रीन बि पंहिंजी नौकरी तां हथ धोई छॾियो आहे। जनरल डेविड पंहिंजे वज़ीर दिफ़ा जो निशानो बणियो आहे ऐं नौकरी वञाए वेठो आहे। वॾी ॻाल्हि इहा त सदर ट्रंप पारां ईरान सां जंग ख़ातिर वधीक 4200 खरब डॉलर घुरण वारी दरख़्वास्त कांग्रेस इहो चई रद्द करे छॾी आहे त सवें अमरीकी फ़ौजी माराणे खरबे डॉलर बारू जे दूंहें में उॾाइण जे बावजूदि छा हड़ हासिल थी। सदर ट्रंप हिकिड़े पासे जिते अमरीकी अवाम जे घेरे ऐं कांग्रेस पारां 4200 खरब डॉलर ॾियण वारी दरख़्वास्त रद्द थी वञण वारी मायूसी में मुब्तला थी चुको आहे, उते हू पंहिंजी साॼी बांह सम्झंदड़ वॾो फ़ौजी एज़ाज़ याफ़्ता ऐं अमरीकी दहशतगर्दी रोक वारे सेंटर जे डायरेक्टर जोकेंत जी इस्तीफ़ा में लिखियल उन बयान बि अमेरिका में वॾो बेताल ॿारे छॾियो आहे, जंहिंमें जोकेंट चयो आहे त हूअ उन करे इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे जो ट्रंप यहूदियुनि जी जंग में अमेरिका जी दिफ़ाई ऐं मुआशी तरक़ी जो सत्यानाश करे रहियो आहे। असां ॿिनि ॾींहंनि में ईरान खां फ़तह हासिल करण वारे आसिरे में 38 ॾींहं वञाए वेठा आहियूं। असांखे कहिड़ो मथे जो सूरु हो जो हेॾो सारो नुक़सानु खाधोसीं ऐं आयतुल्ला ख़ामनाई खे शहीद बि कयोसीं, वरियो सरियो कुझु बि कोन। ईरान में आयतुल्ला वियो त उनजो पुटु अची वियो, पासदारान जो अहम कमांडर वियो त उनजी जाइ ते ॿियो अची वियो। ईरान में पासदारान इनकलाब बि मौजूदु आहे, फ़ौज बि मौजूदु आहे, सुप्रीम लीडर बि मौजूदु आहे, सदर बि साॻियो आहे, वज़ीर ख़ारजा बि मौजूदु आहे ऐं हुकूमत जा हुकम बि जीअं जो तीअं जारी आहिनि। त पोइ हेॾी अमरीकी असांजी फ़ौजी क़ुवत ऐं किरोड़े डॉलर कहिड़ी ॿोॾ में लुढ़ी विया। ट्रंप जंहिं धुॿण में फासी पियो आहे उन जी सोढ़ ऐं सग़्द ट्रंप ई महसूसु करे सघे थो, पर 100 खां वधीक जंहिं नमूने अमरीकी क़ानूनदाननि ईरान हमले खे संगीन जंगी ॾोह करार ॾिनो आहे, उन मां लॻे थो त सदर ट्रंप ॼमार बि छुटी न सघंदो ऐं पक सम्झो त ट्रंप मिडटर्म इलेक्शन अवाम जे हथां शिकस्त खाई वेंदो ऐं उहा हूंदी ईरान हथां अमेरिका में रिजीम चेंज जी पहिरीं शुरूआति, जंहिंजो कंहिं तस्वर बि न कयो हूंदो। जंगी सूरतहाल जिते ख़िते जे केतिरनि ई मुल्कनि खे नयनि आज़माइशनि में विधो आहे, उते पाकिस्तान खे पिणु भोगना भोगणियूं पइजी रहियूं आहिनि।
हिकु पासे मुल्क जो माली खसारो वधे पियो त ॿिए पासे पेट्रोलियम बम समेत न ॼाण केतिरा बम अवाम मथां किराया पिया वञनि। टे पासे वरी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां मुख़्तलिफ़ शोबनि में टैक्स जी मद में 49 खरब 75 अरब रुपयनि जी टैक्स छूट जहिड़ो महाधाड़ो हयो वियो आहे। जंहिं धाड़े जे अॻियां दुनिया जा वॾा धाड़ा बि शर्मिंदा आहिनि। हिकु तरफ़ खोट ऐं खसारे जूं दाहूं ऐं उहो खसारो ग़रीबनि ते ज़ालमाना टैक्स मढ़ी ऐं माली बार मुंतक़िल करे पूरो कयो पियो वञे त ॿिए पासे वरी हुक्मराननि जूं शाह ख़र्चियूं ऐं टैक्स जी मद में ॾिनल छूट आहे। मुल्की नाणे ते अहिड़े धाड़े जे बावजूदि न हुकूमत खे पार्लियामेंट जी पकड़ ऐं न एहतसाबी इदारनि जी जकड़ जो ख़ौफ़ आहे। हिन मुल्क जा हुक्मरान पाण जे बादशाह था सम्झनि। बादशाहनि खां कहिड़ो पुछाणो ऐं कहिड़ी पकड़। खरबे रुपयनि जी टैक्स छूट ॾियण जो अमल रुॻो माली गफ़लत या पॉलिसी जी ग़लती न पर क़ौमी ख़ज़ाने ते हिकु अहिड़ो मुनज़िम धाड़ो आहे जेको रियासती सरपरस्ती हेठि लॻो आहे, जंहिं अॻियां दुनिया जा वॾा माली स्कैंडल बि हीच नज़र अचनि था। ज़ाहिर आहे त उहा रक़म मुल्की ख़ज़ाने में अचणी हुई जेका न अची सघी। इहा हक़ीक़त हाणे लिकाइण जहिड़ी नाहे रही त हिन मुल्क में हुक्मरान जो मतिलबु अशराफिया खे नवाज़णु ऐं ग़रीब अवाम खे चिभाटणु बणिजी चुको आहे। हिकु तरफ़ हुकूमत हर ॾींहुं खसारे जूं दाहूं करे थी, IMF ऐं ॿियनि कर्ज़ ॾींदड़ इदारनि अॻियां हथ टंगी बीठी आहे ऐं मुल्क खे मुआशी बहिरान जी धुॿण में धिकी रही आहे, त ॿिए तरफ़ साॻी हुकूमत अरबे न पर खरबे रुपयनि जूं टैक्स रिआयतूं उन्हनि माण्हुनि इदारनि खे ॾेई रही आहे जेके अॻी दौलत जा अंबार गॾु करे चुका आहिनि। इहो रुॻो तज़ाद न पर हिकु मुनज़म साज़िश आहे। अहिड़ी साज़िश जंहिंजो मक़सदु मुल्की वसीलनि खे मख़सूस तबिके ॾांहुं मुंतक़िल करणु आहे, जॾहिं त उनजो ॿार सिधो संओं ग़रीब मज़दूर हारी विचोले तबिके ते विधो पियो वञे। हीउ सुवालु हाणे हिकु इल्ज़ाम न पर हिकु सचाई बणिजी चुको आहे। छा रियासत आम माण्हू लाइ आहे या चंद बासर ख़ानदाननि ऐं कारपोरेट माफ़िया लाइ? जॾहिं हिकु पासे बिजली गैस पेट्रोल ऐं रोज़मर्रा जे शयुनि ते टैक्स वधाए अवाम जो साह घुटियो वञे ऐं ॿिए पासे टैक्स जे नाले ते खरबे रुपयनि जी छूट ॾिनी वञे त उहो अमल सिधो संओं मुआशी दहशतगर्दी जे बराबरि आहे। हीअ पॉलिसियूं मुल्क खे न पर रुॻो हिकु मख़सूस तबिके खे फ़ाइदो पहुचाइण लाइ ठहंदियूं आहिनि। उनखां बि वधीक अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त पार्लियामेंट जेका क़ौमी ख़ज़ाने जी मुहाफ़िज़ हुजणु घुरिजे सा मुकमिल तौर ते बेहस ऐं बेअमल नज़र अचे थी। न को संजीदा बहस, न का जांच, न का मज़ाहिमत, रुॻो ख़ामोशी। हुक्मरान जूं शाह ख़र्चूं हिन सॼी नाइंसाफ़ी ते ॼण त लूणु बुरकण बराबरि आहिनि। अवाम खे सादगी, बचत ऐं क़ुर्बानी जा दरस ॾिना वञनि था, जॾहिं त हुक्मरान पाण लग्ज़री गाॾियुनि, प्रोटोकॉल, ग़ैर ज़रूरी दौरनि ऐं शाहाणी रहणी कहणी में मसरूफ़ आहिनि। हीउ बीठो मयार रुॻो इख़लाक़ी ॾेवालपणो न पर हिकु वॾो तज़ाद आहे। टैक्स छूट जी हिन पॉलिसी मुल्क जे टैक्स निज़ाम खे तबाह करे छॾियो आहे। जॾहिं कानून सभिनी लाइ बराबरि न हुजे, जॾहिं अमीर लाइ रिआयत ऐं ग़रीब लाइ सज़ा हुजे त पोइ केरु ईमानदारी सां टैक्स ॾींदो? हीअ सूरतहाल टैक्स चोरी खे हथी ॾिए थी, रियासत जी आमदनी घटाए थी ऐं वरी उनजो अज़ालो ग़रीबनि जे खीसे मां कयो वञे थो। इहो हिकु अहिड़ो ज़ालमाणो चकर आहे जंहिंमां निकिरण लाइ सियासी इरादो ऐं हक़ीक़ी सुधारा ज़रूरी आहिनि। हुक्मरान जो एहतसाब ज़रूरी आहे जेको पंहिंजे मुल्क में थींदे नज़र ई नथो अचे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ु उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अव्हांजे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन नंबर ऐं ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। सोशल मीडिया ते हिकु दिलचस्प लिखणी नज़रनि मां गुज़री।
जंहिंजो उनवान हुओ कंहिंखे ॿुधाइजो न। एम्बुलेंस छा आऊं JF-17 बि उॾाए सघां थो, कंहिंखे ॿुधाइजो न। एम्बुलेंस छा आऊं JF-17 बि उॾाए सघां थो। हीउ जुमिलो उन शख़्स जो आहे जेको 2 हफ़्ता अॻु लाहौर जी हिकु ज़हनी मर्ज़ जे इलाज वारी इस्पताल मां एम्बुलेंस काहे इस्पताल पहुतो हो। उन शख़्स ॿुधायो त एम्बुलेंस इस्पताल अंदरि ई बीठी हुई ऐं उनजी चाबी बि उते मौजूदु हुई। हुन ॿुधायो त मूंखे 14 वरनि जी उमिरि खां ड्राइविंग अचे थी ऐं हाणे आऊं 65 सालनि जो थी चुको आहियां। हुन चयो त पहिरियां मूं ड्राइवर खे जाॻाइण जी कोशिशि कई, पर जॾहिं कोन जाॻियो त मूं सोचियो पोइ छो न शहर घुमी अचां। हुन इस्पताल जो मुख्य दरवाज़ो खोलियो, न को गार्ड नज़र आयो न को पुछण वारो। गाॾी स्टार्ट कयाई ऐं तेज़ रफ़्तारी सां निकिरी पियो। हुन ॿुधायो त आउं बिना कंहिं रुकावट जे केतिरनि इलाइक़नि मां गुज़रंदो वियुसि। कैनाल रोड, ठोकर बेग, आख़िर में वञी शाहदरा पहुतुसि। सभ खां हैरान कंदड़ ॻाल्हि इहा त न हू कंहिं सिग्नल ते रुकियो न ई कंहिं खेसि रोकण जी कोशिशि कई, छाकाणि त सरकारी एम्बुलेंस ॾिसी शायदि सभिनी सम्झो हूंदो त को एमरजेंसी केस आहे। जॾहिं हू शाहदरा इस्पताल पहुतो त उते लेडीज़ पुलिस मौजूदु हुई। हुन ओचितो ब्रेक हंयो त सभु घबराइजी वियूं। पोइ हुन वॾे एतमाद सां चयो, मां नओं MS आहियां, मरीज़ चेक करणु आयो आहियां। गार्डन बि यकीन करे वरितो ऐं खेसि MS जे कमरे ताईं वठी विया। उते पहुची हू आराम सां वेठो। मैज़ जे खाने मां हुन सिगरेट कढियो, चांहि बि पीताई ऐं कुझु देरि बाद अहिड़ी तरह वापसि निकिरी वियो जीअं इहो सभु मामूल जी ॻाल्हि हुजे। वेंदे वेंदे हुन चयो त मां एयर चीफ बि आहियां, नेवल चीफ बि, ऐं JF-17 बि उॾाए सघां थो। कंहिं ॾींहुं पागलखाने जे ग्राउंड में ई उनखे लैंड बि कराईंदुसि। ज़रीन मूजिबि उहो शख़्स कुझु ॾींहं अॻु ज़हनी इस्पताल मां एम्बुलेंस खणी भॼी वियो हो ऐं शाहदरा इस्पताल लाहौर पहुची वियो हो। बाद में गार्डन वॾी समझदारी ऐं नरमी सां खेसि क़ाबू कयो, चांहि जे बहाने हिकु कमरे में विहारियो ऐं पोइ खेसि एम्बुलेंस समेत वापसि मुंतक़िल कयो वियो हो। अफ़गानियुनि खे मुल्क मां निकाले ॾियण वारे फ़ैसिले बावजूदि अञा ताईं अफ़गान पनाहगीरनि खे निकाली त नाहे ॾिनी वई, पर उन्हनि जा सुञाणप कार्ड ठाहिण जो सिलसिलो जीअं तीअं जारी आहे। FIA कराची में ग़ैरक़ानूनी परॾेहियुनि ऐं नादरा अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। केतिरनि ई माण्हुनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो हो। FIA कराची वॾी कार्रवाई दौरान मेट्रोवल साइट एरिया औरंगी में छापो हंयो हो, जितां 2 अफ़गान शहरी हबीबुल्लाह ऐं नेमतुल्लाह खे गिरफ़्तार कयो वियो हो। जवाबदारनि वटां ग़ैरक़ानूनी पाकिस्तानी सुञाणप कार्ड जा दस्तावेज़ बि हथ आया हुआ ऐं शुरूआती जांच दौरान हिकु नादरा अमलदार जे मुलविस हुजण जो इंकशाफ पिणु साम्हूं आयो हो। जॾहिं त जवाबदार फ़ुरक़ान अहमद ख़ान दुरानी खे पिणु नर्सरी वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो वियो हो। जवाबदारनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ केस पिणु दाख़िल कया विया आहिनि ऐं जांच बि हलंदड़ आहे, पर सवाल वरी बि इहो साम्हूं अचे थो त आख़िर कहिड़ो सबबु आहे जो अञा ताईं अफ़गान पनाहगीरनि जा सुञाणप कार्ड ठाहिण वारो सिलसिलो रुकिजे ई नथो। सिंध सरकार अफ़गान पनाहगीरनि खे निकाली ॾियण लाइ तयार ई नाहे। न वरी के क़दम खयां पिया वञनि। जेके अफ़गान पनाहगीर सिंध में आया उन्हनि जी वापसी लाइ के बि क़दम न पिया खयां वञनि। तोड़जो अफ़गान ऐं पाकिस्तान जूं हालतूं अॼु सही न आहिनि, पर उन बावजूदि अलाए कहिड़ा मुफ़ाद आहिनि जो हुक्मरान अफ़गान पनाहगीरनि खे निकाली ॾियण लाइ तयार ई न आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे फौरी तौरु अफ़गान पनाहगीरनि खे निकाली ॾिनी वञे। अहसास बिना माण्हू अख़बार पुराणी आहे, वरी ॻाल्हि सोराहना सची इन करे बि आहे जो अॼोके दौर में अहसास आशना माण्हू बि मोकिलाए विया। माण्हू जी अहमियत खुटी वई ऐं धन परवर माण्हू जायूं वालारे विया। वक्त करता है परवरिश बरसूं, कोई हादसा यकदम नहीं होता, वारी ॻाल्हि बि सची, पर इहो बि सदियुनि जेॾो सच आहे त अॼु बि हासिलातनि जे हुजूमनि में बीठल माण्हू चाहे थो त वक़्त जूं वाॻूं उन्हनि माण्हुनि जे हथ में हुजनि जेके अॼु बि इंसानी जो दर्द रखनि था।
विरहाङे वारे वढ खां पोइ को बि अहिड़ो हुकुमरान अची न आहे सघियो जेको आवाम जे दर्दनि ते पहा रखी सघे। मुसलसल वक़्त जी वहशत वधंदी पई वञे ऐं मुसलसल हुकुमरान आवाम सां ठगियूं कंदा पिया अचनि। उहे हुकुमरान जेके कंहिं बि सूरत में कामयाबी जे क़ाबिल बि न आहिनि हूंदा, उहे कामयाब थी आवाम मथां मढ़िया वेंदा आहिनि। अॼोके हिन दौर में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो अहसास आशना माण्हुनि खे हुकूमत जूं वागूं ॾिनियूं वञनि ऐं अहिड़नि माण्हुनि खे आंदो वञे जेके दर्द आशना हुजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे। जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे, उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु करियो। बैनर ते ॾिनल फ़ोन नंबर या ईमेल वसीले अवीं असां सां राबितो करे सघो था। ऐं हाणे प्रोग्राम मंज़रनामे में अदबी दुनिया जा अहवाल बि शामिलु करियूं था त उनखां अॻु में लाड़काणे सां वास्तो रखंदड़ ख़ूबसूरत लेखक ईसा मेमण जी उन गुज़ारिश ऐं उन अपील तरफ़ बि ध्यानु छिकाईंदा हलूं जेका सिंधी अदबी संघ जे मर्कज़ी सेक्रेटरी अहमद सोलंकी ॾांहुं खुलियल ख़त में हुन कई आहे। ईसा मेमण लिखे थो, हीअ खुलियल ख़त वॾे ॾुख ऐं गणती सां लिखी रहियो आहियां, छाकाणि त कुझु अरसे खां रऊफ़ अब्बासी, अज़ीज़ नवाज़ ऐं अज़हर मजीद मुसलसल मुंहिंजे ख़िलाफ़ु मज़हबी इल्ज़ाम तराशी करे रहिया आहिनि। उन्हनि जा इहे बेबुनियाद ऐं ख़तरनाक इल्ज़ाम न सिर्फ़ु मुंहिंजी साख खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि, पर मुंहिंजी ज़िंदगी लाइ बि संजीदा ख़तरो बणिजी चुका आहिनि। उन जा कुझु सबूत बि रखां थो। मां सम्झां थो त अहिड़े क़िस्म जी इल्ज़ाम तराशी समाज में नफ़रत ऐं अदम बर्दाश्त खे हथी ॾिए थी, जेका कंहिं बि तरह अदबी ऐं मुहज़ब माहौल लाइ मुनासिब न आहे। सिंधी अदबी संघ त हमेशह रवादारी, फ़िक्र जी आज़ादी ऐं अदब जे वाधारे लाइ कमु कंदी आई आहे। तंहिं करे मां अव्हांखे अपील करियां थो त हिन संगीन मामले जो नोटिस वठी हक़ीक़तनि जी जांच कराई वञे ऐं अहिड़ी मनफ़ी रवश खे रोकण लाइ ज़रूरी क़दम खंया वञनि। जॾहिं त उन्हनि शरपसंदनि पुठियां अव्हां जो मर्कज़ी अॻुवाण पिणु मददगार तौर ते शामिलु आहे। मां वाज़िह तौर ते अव्हांखे चवां थो त मुंहिंजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। उमेदु आहे त अव्हां हिन मामले खे संजीदगी सां वठंदे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा। ऐं अव्हां जो ईसा मेमण। हूं बि अॼोके दौर में जॾहिं तापसंदी उरूज ते हुजे तॾहिं के बि इल्ज़ाम कंहिं बि माण्हू जी हयाती लाइ ख़तरो थी सघनि था। इन लाइ न सिर्फ़ु सिंधी अदबी संगत खे तहरुक वठणु खपे, पर लाॻापियल इदारनि खे पिणु शफ़ाफ़ जांच कराइणु घुरिजे। पोइ जेको बि ज़िम्मेवार या ॾोहारी साबित थिए उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे त जीअं केरु माण्हू बि कंहिं माण्हू लाइ मसइला पैदा न करे सघे, ख़ासि तौर ते मज़हबी इल्ज़ाम न हणी सघे। बज़्म रूह रिहाण पारां नामवर कहाणीकार सलीम चन्ना जी सालगिरह ऐं लेखक अनीस तुराबीअ जी सालगिरह जे मौक़े ते साणनि रिहाण रचाए मोहबती महफ़िल उनवान हेठि गरजाणी मुनक़िद करे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते शाइरनि ऐं अदीबनि पारां ॿिन्ही लेखकनि खे अजरकनि, गुलनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। गरजाणी जी सदारत कंदे नामियारे महक़िक़ ऐं अदीब शाहनवाज़ मैसर चयो त सलीम चन्ना हिकु जाखोड़ी लेखक आहे। हुन बेपनाह कहाणियूं, शख़्सियतनि ते ख़ाका ऐं शाइरी लिखी अदब में पंहिंजो नालो कमायो आहे। जॾहिं त अनीस तुराबी मेमण टेक्स्ट बुक बोर्ड में पंहिंजो इल्मी अदबी ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं। हुनजी अदाकारी ऐं सदाकारी केतिरनि ई ज़हननि ते नक्श थियल आहे। अनीस तुराबी शेख अयाज़ जे मनसूब ड्रामे खे उर्दू में तर्जुमो करे इस्लामाबाद में पेश कयो।
नाम्यारे अदीब ताजोए चयो त सलीम चना कहाणीकार ऐं नावल निगार तौरु मक़बूल लेखक आहे। हुन जा अब्दुल्ला चना ऐं बेगम ज़ीनत चना ते लिखियल किताब अहम दस्तावेज़ आहिनि। मुख़्तसर कहाणियूं ऐं प्रोफाइल सलीम चना ऐं शानदार ऐं जानदार लिखी सघे थो। नाम्यारी लेखिका नज़ीर नाज़ चयो त सलीम चना ऐं अनीस तुराबी मेमण सां बज़्म रूह रिहाण अदबी महफ़िल रचाए पंहिंजो अदबी फ़र्ज़ु निभायो आहे। बज़्म रूह रिहाण ग़रीब लेखकनि जो अहम मोर्चो आहे। उन मौक़े ते सलीम चना बज़्म रूह रिहाण ऐं उनजी सच जा थोरा मञींदे चयो त बज़्म रूह रिहाण इल्मी ऐं अदबी जमायत आहे जंहिंमें केतिरनि ई लेखकनि खे इज़त मान ऐं मर्तबो ॾिनो वञे थो। लेखक अनीस तुराबी चयो त बज़्म रूह रिहाण हमीद सिंधी साहिब जी जमायत आहे जंहिंजो मिशन जारी ऐं सारी आहे। आऊं रूह रिहाण वारनि जो थोराइतो आहियां। लेखक मंसूर कादर जूणेजे चयो त सलीम चना ऐं अनीस तुराबी सिंधी अदब जा बेलोस ख़िदमतगार आहिनि। नाम्यारे लेखक फ़हीम नुनारी ऐं प्रोफेसर अशरफ समें चयो त सलीम चना ऐं अनीस तुराबी जे ख़िदमतनि एवज़ खेनि भेटा ॾेई हिकु नई रिवायत विधी वई आहे। गरजाणी में बज़्म रूह रिहाण जे सेक्रेटरी वाहिद कांदड़े चयो त सलीम चना आइडियल लेखक आहे। हुन जूं लिखणियूं सिंधी अदब जो विरसो आहिनि। जॾहिं त अनीस तुराबी जो वालिद ग़ुलाम शबीर तुराबी 1960 वारे दौर में रूह रिहाण रिसाले जो पढ़ंदड़ रहियो ऐं हुन जा कई अदबी ख़त रूह रिहाण रिसाले में छपिया। गरजाणी में एडी काबुरे सलीम चना जूं कुझु सिटूं कहाणियूं ऐं दरिया ख़ान पीरज़ादे मुख़्तसर ख़ाको पढ़ियो। जॾहिं त गरजाणी में नाम्यारे शाइर तालिब बंबरे अयूब जूणेजे नामवर अदीब ऐं समाजी कारकुन अब्दुल्ला शेख कोहिस्तानी शाइर एहसास मीरल लेखक हुसैन सारंग बज़्म रूह रिहाण जामशोरे जे ज़िले सेक्रेटरी सिकंदर अली खोसे पब्लिशर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी एहसान आकाश नूर हुसैन कल्होड़े साफ़ी अलाबश कुंभर काज़ी मक़सूदा मौलाबश मोहब्बती डॉक्टर अब्दुल अज़ीज़ थेबो मंज़ूर कालरो फ़कीर नियाज़ हुसैन शेख ज़ुल्फ़कार हालार ऐं ॿियनि भेटा पेश कई। जॾहिं त हसनैन रज़ा हबीब एहसास ऐं ॿिया पिणु शरीक थिया। सिंधी अदबी संगत शाख कुंभ पारां सिंधी ॿोली जे नाम्यारे शाइर साहिर राहू सां ज़हीरा मुश्ताक फाउंडेशन जे आगंद ते सिंधी अदबी संगत कुंभ शाख जे दोस्तनि हिकु बेहद सुहिणी लाभाइती ऐं रूह परवर कचहरी कई जंहिंमें डॉक्टर मुश्ताक फुल दरिया ख़ान शंबाणी प्रोफेसर सिजावल गाहे सांवल गाहे हैदर मेहराणी सत्तार सिंधी दरिया ख़ान शेख इमरान वसाण कासिद पहियार प्रकाश कुमार मुनीर पहियार वकार पहियार ऐं ॿियनि शिरकत कई। ऐं हाणे पंहिंजे तख़लीक़नि वसीले सिंधी अदब जी बेलोस ख़िदमत कंदड़ तहक़ीक़ जे मैदान में पाण मञराईंदड़ लोक अदब खे सहेड़े मंज़र आम ते आणींदड़ डॉक्टर नबी बख़्श बलोच जी वरसी जे मौक़े ते खेसि भेटाउनि जा गुलाब आछूं था। सिंध जो नाम्यारो आलिम अदीब लसानियात लोक अदब ऐं लतीफ़िया जो पारखो ऐं मुहक़िक़ डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच 16 डिसंबर 1917 ते ॻोठ जाफ़र ख़ान लगारी तालके सिंझोरे ज़िले सांगड़ में पैदा थियो। सिंध जी तारीख़ लोक अदब ॿोली क्लासिकी शाइरी मौसीक़ी ऐं लतीफ़ियात जे मौज़ूअनि ते वॾी जाखोड़ ऐं तहक़ीक़ वसीले सिंधी ॿोली ऐं अदब जो अमुल ख़ज़ानो केतिरनि किताबनि जी सूरत में छपाए पधिरो कयाई। डॉक्टर साहिब खे सिंधी उर्दू अरबी फ़ारसी अंग्रेज़ी ऐं सराइकी ज़ुबान ते अबूर हासिल हो। 1924 में प्राइमरी तालीम हासिल करण लाइ ॻोठ पलीअ ख़ान लगारी जे प्राइमरी स्कूल में दाख़िल थियो। उनखां पोइ ॻोठ 22 जमड़ाहू में पढ़ियो। 1929 में नौशर फ़िरोज़ जे मशहूरु मदरसे में वधीक तालीम हासिल करण लाइ दाख़िल थियो। 1936 में जूनागढ़ कॉलेज बम्बई यूनिवर्सिटी मां मैट्रिक जो इम्तिहान पास कयाई। 1941 में बम्बई यूनिवर्सिटी मां BA ऑनर्स जो इम्तिहान फर्स्ट डिवीज़न 3rd पोजीशन में पास कयाई। 1943 में मुस्लिम यूनिवर्सिटी अलीगढ़ मां MA जो इम्तिहान फर्स्ट डिवीज़न 1st पोजीशन में पास करे साॻे साल मुस्लिम यूनिवर्सिटी अलीगढ़ मां वकाल जो इम्तिहान फर्स्ट डिवीज़न में पास कयाई। 1947 में कोलंबिया यूनिवर्सिटी न्यूयॉर्क मां एजुकेशन जे मौज़ू ते MA कयाई। 1949 में साॻे मौज़ू ते साॻी यूनिवर्सिटी मां PhD जी डिग्री हासिल कयाई। PhD जी डिग्री मिलण खां पोइ डॉक्टर बलोच खे गॾियल क़ौमनि में नौकरी जी आछ थी पर पाण क़बूल न कयाई। 1950 धारे इंफॉर्मेशन ऐं ब्रॉडकास्टिंग डिवीज़न में OSD
ऑफिसर बकार ख़ास मुक़ररु थियो। उन बाद मरकज़ी पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए दमश्क जे पाकिस्तानी सिफ़ारत खाने में तालुकात आमा शोबे में मुक़ररु थियो ऐं डॉक्टर साहिब तालीम ज़रिए सिंध में सुजाॻी आणण लाइ उन उहिदे ताईं इस्तीफ़ा ॾिनी ऐं अलामा आया काज़ी जी तरग़ीब ते सेप्टेम्बर 1951 में सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन में पहिरीं प्रोफेसर पोइ डायरेक्टर डीन फैकल्टी ऑफ एजुकेशन बणियो। डॉक्टर बलोच साहिब डिसंबर 1973 खां जनवरी 1976 ताईं सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो। जनवरी 1976 खां 9 मार्च 1979 ताईं वफ़ाक़ी वज़ारत तालीमी सकाफ़त में ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी या सेक्रेटरी थी रहियो। उन अरसे दौरान फेडरल रेवेन्यू बोर्ड जो मेंबर ऐं मेंबर पी कमीशन इस्लामाबाद रहियो। पहिरीं जुलाई खां 10 अक्टूबर 1979 ताईं नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हिस्टोरिकल एंड कल्चरल रिसर्च, जंहिंखे बाद में इंस्टीट्यूट ऑफ इस्लामिक हिस्ट्री कल्चर एंड सिविलाइजेशन सॾियो वियो, जो डायरेक्टर रहियो। 22 नवंबर 1980 खां अगस्त 1983 ताईं इस्लामी यूनिवर्सिटी, हाणे बैनुल अक़वामी यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो वाइस चांसलर थी रहियो। 1983 खां 1989 ताईं नेशनल हुजरा काउंसिल इस्लामाबाद जो सलाहकार पिणु रहियो। 1991 खां 1993 ताईं सिंधी ॿोली जी तरक़ी ऐं सिख्या लाइ क़ाइमु कयल इदारे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो बानी चेयरमैन थी रहियो। 1993 जे आख़िर में सिंध हुकूमत में निगरान वज़ीर तालीम ज़रायत ऐं झंगली जीवत पिणु रहियो। 1991 खां 2011 ताईं अलामा आए काज़ी चेयर सिंध यूनिवर्सिटी जे एज़ाज़ी डायरेक्टर तौरु ख़िदमतूं सरंजाम ॾींदो रहियो। उनखां सवाइ मुल्क जे केतिरनि ई इल्मी अदबी तहक़ीक़ी ऐं तारीख़ी इदारनि जो मेंबर बि रहियो। हुन उर्दू सिंधी ऐं सिंधी उर्दू लुग़त पिणु तरतीब ॾिनी। उन सां गॾु सिंधी लोक अदब वारी रिथा ते बि कमु कयाई। हुन सिंगार शाइरी, नड़बैत, मनाज़रा, सिंज इश्किया दास्तान, काफ़ियूं, मनाक़बा, मौजज़ा, मौलूद, टी अखरियूं ऐं ॿिया केतिरा ई किताब सहेड़िया, जॾहिं त शाह जो रिसालो पिणु तरतीब ॾिनाई। डॉक्टर नबीबख्श ख़ान बलोच जा केतिरा ई किताब सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी में छपिजी मंज़र आम ते अची चुका। सितारा क़ाइद सदारती एवार्ड खां वेंदे हुन केतिरा ई एवार्ड पिणु माणिया। सिंधी ॿोली जो ही नामवर आलिम 6 अप्रैल 2011 ते लाॾाणो करे वियो। संदसि आख़िरी आरामगाह सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में आहे। हीअ असीं भेटाऊं जा गुलाबा छे रहिया हुआसीं। नामियारे शाइर साहिर राहू लिखियो, कहीं सियासी आखाड़े में मञूं था डोड़ जा नाहियूं, मुनाफ़िक़ कंहिं बि मोहरे जे बराबरि जोड़ जा नाहियूं। असांजो शान मर्कज़ आ दिलनि जे देस जा राजा, अधूरे जाम ते राज़ी माण्हू खे छोड़ जा नाहियूं। असीं सूरज आहियूं साइण तपश महसूस कर कॾहिं, टुटल आकाश तां तारा पत्थर या मोड़ जा नाहियूं। इहो बि घटि आहे छा चवे थो लफ़्ज़ लोईंदड़, गणप जोगा सही मौजद कवि सरमोड़ जा नाहियूं। गली तुंहिंजी में पवंदो जो तुंहिंजे दोस्तनि जी साज़िश सां, सरे बाज़ रसीं धागा अहिड़े कंहिं नोड़ जा नाहियूं। अवामी मेड़ जी आहियूं नई आवाज़ जी हलचल, अवामी मेड़ जी आहियूं नई आवाज़ जी हलचल, ॻुझे कंहिं ठाह जी साहिर कुधी जा खोड़ जा नाहियूं। जज़्बात जे सफ़र में अहसास नाहे थींदो, धरती जो दोस्त कॾहिं आकाश नाहे थींदो। ॾुख जी कठोर मौसम बेहद ख़ुशनि जी रुत में, सुरमे जो दोस्त ए दिल अलमास नाहे थींदो। मरमर जो ताज ॾिसने महसूस थिए थो गोया, निर्धन जे प्यार खे को इतिहास नाहे थींदो। तारीख़ जे तसलसल वैशी जबरल काफ़ी, हिकु वर्क जो तयारो इभ्यास नाहे थींदो। बेहस मतां तो सम्झी सो शख़्स सादा साहिर, चहिरे में जंहिंजे पधरो बनवास नाहे थींदो। ख़ुशबू जी कहाणी मां गुलगुल जो गुज़र थींदो, बदनाम जी थींदसि मां तुंहिंजो बि ज़िक्र थींदो। इज़हार ते बंदशाह मधोश जवानी खां, पुरजोश फ़िज़ाउनि में कंहिं रीत सब्र थींदो। ॿीजल जे तंद जहिड़ी हिन राति में तो साइण, सुरसान मिलायो सुर हर जज़्बो थर थींदो।
मायूस निगाहुनि में भर चंचलता चंचल सुरहाण जी बारिश में हुबकार नगर थींदो। आलाप न गम दिल जा तूं गीत जे परदे में मूं छेड़ियो सुरसारंग सैलाब शहर थींदो। दरियाह तूं ज़ुल्मनि जो सहपन जो समंदर मां कंहिं ॾींहुं दॿियल लाव शोलनि जो ककर थींदो। वेसाह वञायल जो जीअण बि कहिड़ो साहिर ज़मीर जे घाणे में पल पल पियो पघर थींदो। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन्हीअ साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।